लाड़काणू खां ख़बर शामिल कंदासीं त लाड़काणू पुलिस पारां GD अॻवान मोहम्मद अब्बासी संदसि पुट वलीद ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल केस में नामज़द अब्दुल अहद मक्सीअ जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। पुलिस दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल केस में नामज़द अब्दुल अहद मक्सीअ जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे खेसि सेशन जज जी अदालत में पेश करे छॾियो आहे। अदालत जवाबदार अब्दुल अहद मक्सीअ खे 2 ॾींहंनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। संदसि मेडिकल कराइण जो हुकुम बि ॾिनो आहे। अब्दुल अहद मक्सी जो चवणु आहे त फायरिंग वारे वाक़े सां को तालुक़ु न आहे। 1 जनवरी ते मूं पाण गिरफ़्तारी पेश कई हुई पर पुलिस गुम करे छॾियो हो। वकील जो चवणु हो त अब्दुल अहद मक्सीअ खे लाड़काणू पुलिस 1 जनवरी ते खंबे गुम कयो हो। संदसि आज़ादीअ लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। वकील जो चवणु हो त पुलिस अब्दुल अहद जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे संदसि वटां बग़ैर लाइसेंस वारो पिस्टल हथ करण जो केस दाख़िल करे अदालत में पेश कयो आहे। अदा इहो वाक़ियो थियो आहे हिकिड़ो उन असांखे उन जन कनि कहिड़ो वाक़ियो थियो आहे? छा थियो? इहो अलाए को फायरिंग जो असांखे ख़बर ई न आहे। गाॾीअ जे करे इशू क्रिएट कयो वियो आहे। बाक़ी असांजो सियाल साहिबनि जी तरफ़ को इंटेंशन बि न हुयो, न ई को उन्हनि ख़्यालु ख़्वाब हुयो, बसि क्रिएट कयो वियो हिकिड़ो इशू सियासी करे। पोइ घणा ॾींहं थी विया आहिनि तव्हांखे? 8 ॾींहं थी विया आहिनि सर। 1 तारीख़ मां पाण पेश थियुमि ऐं पोइ मूंखे को गुम कयो वियो। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे नादिर अबड़ो जी। नादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, लाड़काणो पुलिस GD अॻवान ऐं अॻूणे MPA मोहम्मद अब्बासी ऐं संदसि पुट वलीद ख़ान अब्बासी समेत ॿियनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल FIR में नामज़द जवाबदार अब्दुल अहद मक्सीअ जी 7 ॾींहंनि बाद जेको आहे उहा गिरफ़्तारी ज़ाहिर करे खेसि रिमांड लाइ सेशन जज जी अदालत में पेश करे छॾियो आहे, जिते अदालत जवाबदार अब्दुल अहद मक्सीअ खे 2 ॾींहंनि जो रिमांड ते पुलिस हवाले ऐं संदसि मेडिकल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां जवाबदार अब्दुल अहद मक्सीअ जो चवणु हो त वाक़े ऐं फायरिंग वारे मामले जे बारे में मूंखे का ख़बर न आहे ऐं जंहिं मामले सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे ऐं गाॾी खे इशू करे मूंखे जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वियो आहे। असांजो सियाल भाइरनि ॾांहुं को बि ध्यानु न हो ऐं सिर्फ़ु सियासी मसइले खे पैदा करे वियो आहे। ऐं हिन चयो त जेको आहे 1 तारीख़ जेको आहे मूं पाण जेको आहे पुलिस वटि पेश थियुसि ऐं 8 ॾींहंनि ताईं जेको आहे मूंखे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे उहो गुम कयो वियो हो। उन मौक़े ते जवाबदारनि जी वकील जेको आहे एडवोकेट जावेद बुलेदी जो चवणो हो त अब्दुल अहद मक्सीअ खे लाड़काणो पुलिस 1 जनवरी ते गिरफ़्तार करण बाद गुम करे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे उहो गुम करे छॾियो हो। ऐं उनजो इहो बि चवणो त आज़ादी लाइ जेको आहे अहिड़ी दरख़्वास्त जेको आहे अदालत में बि जेको आहे उहा दाख़िल कराई हुई, जंहिंखां पोइ अदालती छापनि में अब्दुल अहद बाज़ियाब न थी सघियो। अॼु 7 ॾींहंनि बाद जेको आहे पुलिस संदसि जी गिरफ़्तारी जेको आहे उहा ज़ाहिर करे उन मथां बग़ैर लाइसेंस वारो पिस्टल हथ करे केस दाख़िल करे ऐं रिमांड लाइ जेको आहे सेशन जज शिमकान मुगल जी अदालत में जेको आहे उहो पेश करे छॾियो आहे, जिते अदालत केस 2 ॾींहंनि जे रिमांड ते जेको आहे उहो पुलिस हवाले करे मेडिकल कराइण जो हुकुम पिणु ॾिनो आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी नादिर अबड़ो तफ़सील ॾियण लाइ।